नाज़ इन वक़्तु असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे नसीराबाद जो रिपोर्टर अला बख्श कुरैशी। उन सां बि ॻाल्हाईंदासीं त नसीराबाद उन पसगिरदाई में जेका पाणी जी खोट जे हवाले सां आबादगार परेशान आहिनि त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे, हुन जी जेका आहे पंहिंजी राय कहिड़ी आहे त इलाइक़े में पाणी न पहुचण जे करे उन्हनि खे केतिरो नुक़सानु थींदो। अला बख्श, तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो। छा सूरत हाल आहे पाणी जी खोट जी ऐं तव्हांजे आबादगारनि जो छा चवणु आहे? जी सफ़र साहब, नसीराबाद में भी पानी जी शदीद किल्लत आहे। ज़रई पानी जी नसीराबाद समूरो तालको पानी जी किल्लत जे करे सख़्तु मुतासिर थियल आहे। नसीराबाद तालके के जेके शाखूं पानी पहुचाइनि थियूं उन में ही सब खां अहम शाख आहे अर्थरवाह, जिन ते असीं बीठा आहियूं। ही अर्थरवाह शाख राइस कैनाल खां निकिरे थी, गेरेरो रेगुलेटर खां, जेका उतां शुरू थिए थी ऐं तक़रीबन 35 किलोमीटर हीअ मुसलसल डिघी आहे। ऐं वरी हिन शाख मां मंगियो शाख निकिरे थी, चिंजणी शाख निकिरे थी, खोहावड़ शाख निकिरे थी ऐं हिन खां अलावा मीरवा शाख पिण आहे जेका बि नसीराबाद तालके जी ज़मीनुनि खे पाणी ॾींदी आहे, जंहिं ते हज़ारे जेब ज़मीन आबाद थींदी आहे। ऐं हर साल अप्रैल जे शुरूआत में पाणी पहुचणु शुरू थी वेंदो आहे। हारी बेजारो शुरू कंदा आहिनि ऐं पोइ फसलुनि खे आस्ते आस्ते आबियारो कंदा आहिनि। इन सिलसिले में नसीराबाद तालके जा कुझु आबादगार बि हिते असां सां गॾु मौजूदु आहिनि। असीं उन्हनि खां मालूमात वठंदासीं त हू पाणी खोट जे करे असांखे ॿुधाईंदा त पाणी खोट हुजण करे असांजो केतिरो नुक़सानु थी रहियो आहे। पाणी जेको अप्रैल जी पोयनि तारीख़ुनि में ईंदो, हे मई महीनो बि गुज़रियो थो वञे, हींअर ताणी पाणी ज़ाहिर ई न आहे झीलनि में। असांखे ख़तरो आहे पाणी न ईंदो त असांजी आबादी कीअं थींदी। असां हारी तबिको आहियूं, असांजो गुज़र सफ़र इन ज़मीननि ते आहे, सारनि ते आहे। इहे पोखींदा आहियूं, इहे ई खाईंदा आहियूं। हाणे जो न थींदो त असां काॾे वेंदासीं? असां वज़ीर आला खां या अपील था कयूं त पाणी मई महीने ताणी बि ज़ाहिर ई कोन्हे। न वरी हिन चीले ते जेके अमलदार आहिनि उहे बि ज़ाहिर ई न आहिनि। जे वरी पाणी अचे थो त 2-3 फुट अचे थो, वरी उहो 2 ॾींहं हली वरी बंदि थी थो वञे, वरी ज़ाहिर ई न आहे। उहे ॿिज बि असांजा पोइ सड़ी था वञनि। हींअर त असांखे माना हे असांजो सॼो जेको गुज़र सफ़र आहे इन ज़मीन ते आहे। हे दुबई सऊदी न आहे, हे असांजी सिंध आहे। आबादी असांजी ज़मीन ते आहे। असांजो गुज़र सफ़र जेको आहे ज़मीन ते आहे। चीलो आहे इहो जेको आम्हूं साम्हूं ॾिसो था, हिन में पाणी कोन्हे, किनो पाणी इहो गडरनि जो बीठो आहे। थोरी खाटी हिन खई अथनि, ॿियो वरी ज़ाहिर ई कोन्हनि। मई महीने जी पहिरीं ॾहीं ताईं पाणी असांखे पहुची वेंदो हो, ॿिज पोखींदा हुआसीं। ऐं गुज़र साल फसल असांखे ॾाढी आमदनी भली थी। हाणे त लखनि मणनि जो नुक़सानु आहे जो ॿिज देरि सां थींदो। ऐं असांजे इलाइक़े में ॿी का इंडस्ट्री अहिड़ा कारखाना कोन्हनि। इहो 12 महीने फसल थींदो आहे। इहो असां पाणीअ ते आहियूं। असांजी शाख आहे चिंजणी जेका अर्थर ब्रांच में निकिरे थी, जेका 16 आलनि ते मुश्तमिल आहे। ऐं हिन खे बि अर्थर ब्रांच खे बि 2 मशीनूं खाटी जूं हुयूं जेके हाणे अध ते हली ऐं वापसि खणी विया आहिनि ऑफिसर। अञा मुकमिल खाटी कोन थी आहे। चिंजणी शाख में बि खाटी हले थी। जेकॾहिं मुकमिल थी त पोइ असांखे आसिरो आहे फसल जो। असांखे 12 महीने इहा फसल ॿियो को असां वटि आमदनी अहिड़ी कान्हे। असांजी आहे अर्ज़ु इहो सिंध हुकूमत खां ऐं वासिदार जेके इंजीनियर आहिनि या चीफ इंजीनियर, उनखे त खाटी कराए पाणी जल्द मोकिलियो वञे त असां आबादी कयूं ऐं असांजो इलाइक़ो ख़ुशहाल थिए। न थियो त पोइ जीअं चवंदा आहिनि 60% असां वटि नुक़सानु थियो, आबादी कोन थी सघंदी। बाक़ी 40% हर साल बि थोरो थोरो असां पुछड़ी जा खातेदार आहियूं, चिंजणी शाख जा नंबर रहिजी ईंदा हुआ, पर पोइ बि कुझु थींदो। असां हिन साल असांखे उमेदु घटि आहे, पर जेकॾहिं मथां गवर्नमेंट महिरबानी कई पाणी महिल सां ॾिनऊं ऐं खाटियूं कुझु मुकमिल थियूं त इनशाला कुझु न कुझु थींदो। न त ॾाढो असांखे नुक़सानु आहे। ग़रीब मिसकीन जो, असांजे मुल्क जी ज़राअत जो, ग़रीब माण्हुनि जो 80% जेका इनकम जो वसीलो ऐं ज़रियो ज़राअत ई आहे। बाक़ी 20% में नौकिरियूं या ॿिया कमकार आहिनि। हाणे उन 80% जी डिपेंडेंट जेका सॼी उनखे पाणी बि न मिले, उनजी आबादी बि न थिए। ग़रीब मिसकीन माण्हू अॻ में ई जे चवंदा आहिनि त तंग आमद जंग आमद। असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे आपाशी अमलदारनि खे, गवर्नमेंट ऑफ सिंध खे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे त महिरबानी करे ग़रीबनि जी का सार संभाले लो। उन्हनि खे रिज़िक रोज़ी जा पाबंद तव्हां न आहे, घटि में घटि पाणी तव्हांजे हथ में आहे। हिननि ग़रीबनि खे पाणी ॾियो त पंहिंजा घर हलाइनि, पंहिंजा अजा हलाइनि, पंहिंजे बचनि जो को मुआश जो को रस्तो या को ज़रियो हुनजो थिए। बाक़ी ईअं त तबाही बर्बादी थी वेंदी ग़रीब जी, ॿियो कुझु बि कोन थींदो। जीअं तव्हां ॿुधो त नसीराबाद जे आबादगारनि जो चवणु इहो ई आहे त गुज़िरियल साल जी भेट में हिन दफ़े जेको पाणी हींअर ताईं न पहुतो आहे, उहो पाणी लेट हुजण जे करे हिते तक़रीबन 60% नुक़सानु थियण जो अंदेशो आहे। ऐं लखे खरार अन्न न थी सघंदो, जंहिंखां पोइ हिते जेका सूरत हाल आहे उहा मुआशी सूरत हाल इंतिहाई ख़राब बीहंदी। ऐं इन हालत में
हुकूमत वक़्त खे घुरिजे त बिना देर सिंध जे माण्हुनि जो ऐं नसीराबाद जे माण्हुनि जो जेको देरीना मुतालबो आहे त पाणीअ जी खोट बिना देर ख़तमु कई वञे, आबपाशी खाते खे पाबंद बणायो वञे त बिना देर अर्थर वाह समेत समूरनि वाहनि में पाणी छॾियो वञे जीअं हितां जा हारी आबादगार वक़्त सिर फ़सुलु करे सघनि ऐं ईंदड़ वक़्त में मुआशी बदहालीअ खां बची सघनि। जी वॾी महिरबानी अलाह बख़्श, तव्हां असांखे पंहिंजे सॼे इलाइक़े जी सूरत हाल खां जेको आहे सो आगाह कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में हर पासे खां जेको आहे इहा ॻाल्हि शामिलु करण जी कोशिशि कई त जीअं सभिनी जी जेका राय आहे उहा बि अची सघे। गॾो गॾु असां पंहिंजे रिपोर्टरनि सां बि ॻाल्हायूं त उन्हनि इलाइक़नि जी सूरत हाल खां बि उन्हनि असांखे आगाह कयो आहे। सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।